पब्लिक स्कूल या हाफिज़ो ऐं उस्ताद साहिबान प्रिंसिपल अस्सलाम वालेकुम। अॼु जेको आहे तारीख़ी एकता ॾियारो आहे सॼी सिंध में मल्हायो वियो कल्ह खां वठी ऐं अॼु बि हिन जा प्रोग्राम हलनि पिया। आऊं सलाम पेश थो कयां हिन स्कूल जे टीचर्स खे प्रिंसिपल खे जीअं हिननि गुरुनि जहिड़नि ॿारनि जेको आहे जिते एतिरो पेश कया ऐं सिंध जी तारीख़ ॿुधाई। असां सिविल सोसाइटी तरफ़ां इंसानियत जी ख़िदमत जो अमल जारी रहंदो आहे ऐं जेको आहे आऊं प्राइवेट स्कूलनि में बि घटि जेका आहे सैलरी ते बि ॿारनि ते जेके महिनत कंदा आहिनि उस्ताद ऐं एतिरा वसाइल बि न हूंदा आहिनि तॾहिं बि जेको आहे सरकारी स्कूलनि सां गॾु प्राइवेट स्कूल बि मुक़ाबले जे रुझान में हली रहिया आहिनि ऐं हुननि उस्तादनि जो वॾियूं वॾियूं पघारूं हूंदियूं आहिनि पर हिते प्राइवेट स्कूलनि में घटि पघार ते उस्ताद जेके महिनत कंदा आहिनि ऐं उन्हनि खे सलाम पेश थो कयां ऐं हिननि गुरुनि जहिड़नि ॿारनि खे सलाम पेश थो कयां जिन पंहिंजी महिनत सां जेको आहे पाण तक़रीरी मुक़ाबला कनि पिया ऐं तक़रीरूं कनि पिया। ऐं प्रिंसिपल साहिब जी टीचर्स खे बि सिविल सोसाइटी तरफ़ां ॿुधायो हलाए चवंदुसि त जेकॾहिं असांजे हिन इदारे में को ॿार अहिड़ो ग़रीब हुजे जेको पंहिंजी फी त मूंखे ख़बर पई आहे त फी जेके के ग़रीब ॿार हूंदा आहिनि त माठी माठी उन्हनि जा प्रिंसिपल जा स्कूल जा ॿार जेके उस्ताद